बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। तव्हांखे सुकून कीअं मिले, जेकर तव्हां सुकून जी तलाश में आहियो, सो बि दिली सुकून, त उहो कीअं हासिलु थिए? कॾहिं इन शइ ते तव्हां गौर कयो आहे? इंसान खे सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं ॿिए जे लाइ आसानियूं पैदा कंदो आहे। इंसान खे सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं हू हर उहा शइ करण जी कोशिशि कंदो आहे जेको हुनजो अंदरि या हुनजो ज़मीर चाहींदो आहे। इंसान खे सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं हू ॿियनि खे माफ़ु कंदो आहे। इंसान खे सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं ॿियनि सां हमदर्दीअ सां पेश ईंदो आहे। इंसान खे सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं ॿियनि जी मदद कंदो आहे। इंसान खे सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं हू पाण खे पुठिते करे ॿियनि खे अवलियत ॾींदो आहे ऐं इंसानियत जे आला दर्जे ते वधंदो वेंदो आहे। तॾहिं ई इंसान खे सुकून मिलंदो आहे। जेकॾहिं तव्हां गिला कयो था कंहिंजी, तव्हांखे सुकून न मिलंदो। जेकॾहिं तव्हां गिला कयो था पंहिंजे अलाह ताला जी नेमतुनि जी, त मूंखे घटि आहे, हिन खे घणी आहे, तव्हांखे सुकून न मिलंदो। जेकॾहिं तव्हां कंपेरिज़न कंदव या भेट कंदव, तव्हांखे कॾहिं बि सुकून न मिलंदो। जेकॾहिं तव्हां पाण खे अञा घणे जी तलाश में वधंदव, त तव्हांखे कॾहिं बि सुकून न मिलंदो। तव्हां कोशिश सां दौलत या मिल्कियत या पैसा त गॾु करे सघो था, पर उहा इज़त ऐं मान तव्हां कॾहिं बि नथा वठी सघो जेको हिकु आम माण्हूअ जी ज़रूरत हूंदी आहे या घुरिज हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां लालच में पवंदव, तव्हां पंहिंजी इज़त विञाए वेंदव। जेकॾहिं तव्हां लालच कंदव रुतबे में, उहिदे में, बादशाहत में या ॿियनि शयुनि में, तव्हां पंहिंजी इज़त विञाए वेंदव। जॾहिं तव्हां कंहिंजी हेठाई कंदा आहियो, तव्हांजो ज़मीर तव्हांखे मलामत कंदो आहे शुरूअ में, पर जॾहिं तव्हां मज़बूत थींदा वेंदा आहियो ऐं तव्हांजी दिलि पथर ऐं पकी थींदी वेंदी आहे, त उन खां पोइ तव्हां ते का बि नसीहत असरु न आहे कंदी। नसीहत इंसान ते तॾहिं असरु कंदी आहे जॾहिं हू दिली तौर ते उन्हनि शयुनि खे सोचींदो आहे